Subscribe to our channel Sindh TV HD Drama and press the bell icon for the latest updates. मोहब्बत मीरास सांजे। बाबा इहा गाल त ठीक आ त तहां सूबेदार साहब खे चई आया हो, पर बेली मूंखे नथो लगे त सूबेदार साहब को करम खान खे कुछ भी करे सघंदो, छो त मां ॼाणा थो इहो सूबेदार साहब करम खान जे अॻियां लाचार ऐं मजबूर आहे वीचारो। बाबा साईं, शाम ताईं ॾिसूं था, जेकॾहिं सूबेदार कुझु न कयो न पोइ असां कंदासीं। ऐं ॿी ॻाल्हि त बाबा साईं, सूबेदार खे चवणु इन ॻाल्हि जे पुठियां मुंहिंजो को ॿियो मक़सदु आहे। ॿियो मक़सदु? इहो वरी कहिड़ो? जॾहिं सूबेदार करम खान खे ॾितल जी वापसी जो चवंदो न बाबा साईं, तॾहिं करम खान वारा इहो सम्झंदा त असां कानून जो पासो था वठूं, ऐं जॾहिं करम खान वारा लापरवाही करे ॿाहिरि निकिरंदा न बाबा साईं, उन्हनि खे खंभे खणी ईंदासीं। वाह 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 सामल वाह, इहा ॻोठ त भली खेॾियो हा, पर इहा ॻाल्हि त ॿुधाए पेरा भेट लाइ कंहिंखे चयो अथई? बाबा साईं, जिन जे मथां असांखे शक हुयो न उन्हनि खे चयो आहे। ऐं जंहिं वक़्तु मां में सादिक जो होश ख़ता थी वियो ऐं हू जज़्बात में अची वियो, मूंखे बि पक थी वई त चोर मामो सादिक की आहे। बाबा इहा ॻाल्हि बिल्कुलु तव्हां सही था कयो, छो त पीराणे ॾातूअ जो चवण बि इहो ई आहे। एसि ताईं त ॻाल्हि सम्झ में अचे थी, ठीकु आहे। हाणे हीअ ॻाल्हि सम्झ में नथी अचे त इहो सादिक वञी करम खान सां कीअं ठहियो जो इहो ढोर वञी उन ताईं पहुतो। बाबा साईं, थी सघे थो त असां ग़लति हुजो। जेकॾहिं चोर मामो सादिक निकितो त चोरनि जा पेरा बि हिते हूंदा, ढोर जेकॾहिं हितां निकितो न पोइ असां हिन करम खान जा ॾोही निकिरंदासीं। बाबा जे चोर इहो असांजो सादिक थो निकिरे त पोइ सादिक सां घटि त न कबी, निड़ीअ ते लत रख बस ऐं चइबुसि हिन ॻोठ में जेको बि ॾिचो आहे सॼे जो ज़िम्मेवार तूं आहे। इन जो मतिलबु इहो थियो त मुंहिंजो हिते अचणु फज़ूल आहे ऐं तव्हां बचल खान जो माण्हू मुंहिंजे हवाले कोन कंदो। सूबेदार साहब, तुंहिंजे लाइ मूं वटि इज़त आहे, पर मां चाहियां थो त तूं इन मसइले खे 2-3 ॾींहं छॾ, त जीअं बचल ऐं मां पाण खे थोरो लोॾे ॾिसां। करम खान, मसइलो खूननि ताईं वञी पहुचे पोइ सही थींदो। इहा मां तव्हांखे पक थो ॾियां त खून कॾहिं बि कोन थींदा। ढोर जे बदिले ढोर काहे विया आहिनि, ऐं माण्हूअ जे बदिले सुभाणे तव्हांजे कंहिं माण्हू खे अगवा करे वञनि त छा खून कोन थींदा? इन बचल खे मां चङी तरह सुञाणा थो, कॾहिं इन झिरकीअ जे बच्चे खे बि कोन मारियो आहे, त माण्हू वरी छा मारींदो? करम खान, जेकॾहिं सुभाणे SP साहब आयो न त उन सां तव्हां पाण मुंहुं ॾिजो। मां नथो चाहियां त तव्हांजे फॾनि जे करे मुंहिंजी नौकरी तेल थी वञे। करम खान, मां 1 या 2 ॾींहंनि ताईं इंतज़ारु करे सघां थो, उन खां पोइ तव्हां पाण में जेकॾहिं ठाह न कयो न त मां तव्हां ॿिन्ही जी रिपोर्ट मथे ताईं ॾेई छॾींदुसि। पोइ मूंखे मयार न ॾिजो त मूं तव्हांजी शिकायत कई आहे। सूबेदार साहब, तव्हां बेफ़िक्र रहो, इहो मसइलो एतिरो अॻिते कोन वधंदो। सुभाणे बचल पंहिंजे ॻोठ जे माण्हुनि जी पेरा भेट कराए थो, ऐं पोइ पेरा भेटीअ में चोर पाणे वाज़े थी वेंदा, ऐं इहो बचल पाणे पिशेमान थींदो ऐं हिते हली अची मूंखां माफ़ी वठंदो। मां बि इहो ई थो चाहियां त ख़ुदा करे त सुभाणे ताईं मसइले जो हल थी वञे। अलाह कंदो थी वेंदो, बेफ़िक्र रहो। बाबा, मां उन ॾींहुं शहर वञा पई त इहो मसइलो थी वियो, तव्हां भॼ भॼा में हुयो, इन करे मां वञी कोन सघियसि। हाणे तव्हां ड्राइवर खे चई छॾियो त
त सुभाणे मूंखे वठी हले। बाबा सुभाणे मूंखे थोरो कमु आहे, जेकॾहिं मां उतां सवेर भरो मोटी आयुसि त गाॾी तुंहिंजे हवाले हूंदी, पर जेकॾहिं देरि थी वई त पोइ वरी ॿिए दफ़े। मां सुभाणे कान थी वञा, ॿिए ॾींहुं भला पक सां गाॾी मिली वेंदी। हा बाबा, जेकॾहिं अलाह ताला भलाई कई ऐं हिते को मसइलो न थियो त भली गाॾी खाए वञिजांइ, पर मां चाहियां थो त तूं सांवल खां थींदी वञ ऐं हुनजो रायो बि पुछियो वञिजांइ। तूं तोखे वठण लाइ ईंदा बि सही, या सॼी ज़िंदगी तूं हिते वेठी हूंदीअ? बाबा मां सांवल वटि वेंदसि, पर कुझु ॾींहुं न वेंदसि जेसि ताईं मां असल हक़ीक़त मालूम करे वठां। बाबा तूं असुल हक़ीक़त खे मञण खां इनकार कई वेठी आहीं, त पोइ अञा कहिड़ी हक़ीक़त मालूम करण लाइ हिते वेठी आहीं? मूंखे वापसि मोकिलण जी तव्हांखे एॾी जल्दी छो आहे बाबा? मुंहिंजो घर त बर्बाद थी चुको आहे न, पोइ मां जहिड़ी हुते तहिड़ी हिते। बाबा तुंहिंजो घर वरी आबाद थींदो, ख़ुदा कंदो सांवल जी कावड़ बि ख़तमु थी वेंदी ऐं हू हितां तोखे वठी वेंदो। सांवल, जेकॾहिं मामो सादिक चोर निकिरे थो त पोइ त करम ख़ान जी दुश्मनी नाहक ॻीचीअ में पइजी वेंदी। बाबो बचल बि तकड़ करे करम ख़ान जो ढोर काहे आयो, हाणे त हू निभागो नाहक चप पइजी वेंदो असां सां। अॼु ॾितल खे खणाए विया ने, सुभाणे कंहिं ॿिए खे खणाए वेंदा। पूरो तूं परेशान न थी, असां हिन करम ख़ान खे मुंहुं ॾेई वठंदासीं। सांवल ख़ौफ़ कीअं न थींदो, चारो तरफ़ तूं दुश्मनी में वकोड़जी चुको आहीं। सोभारे जो ॾिनल सूर ख़तम ई नाहे थियो, वरी ही नओं मसलो। सांवल, जॾहिं न तूं घर खां ॿाहिरि निकिरी वेंदो आहीं, यकीन कर मुंहिंजो साह ई सुकी वेंदो आहे। पूरो माण्हू जंहिंखे चाहींदो आहे न, परेशान बि उनजे करे थींदो आहे। बाक़ी हिते हिन करम ख़ान जी बादशाही न आहे जो तुंहिंजे सांवल खे हथु लाहींदो। तूं यकीन कर उर, इन करम ख़ान खे बि असां मुंहुं ॾेई सघूं था ऐं इन सोभारे खे बि असां पूरो करे सघूं था, पर बाबे बचल ख़ान चयो त इन सोभारे खे सखणी सज़ा ॾियणी आहे। ॾींहुं ॿ सब्र कयूं था, जेकॾहिं सुधरे थो त ठीकु आहे, न त करम ख़ान जी औताक में घिरी हुनखे उते पूरो कंदासीं ऐं पोइ इहो करम ख़ान ॿीहर असां में हथु विझण जी जुरत ई न कंदो। मां त हर वक़्तु दुआऊं घुरंदी रहां थी, अलाह सही करे त माण्हू कुर्ब ऐं प्यार सां रहनि, ही दुश्मनियूं ख़तमु थी वञनि, पर अलाए छो असांजे ॻोठ में ॾींहों ॾींहुं झेड़ा दुश्मनियूं वञनि था वधंदा। मामा क्या तो सही है? बुख लगी आ? वो मां छा क्या? ॿ ट्रैकिड़ियूं हण त खाऊं, ॿियो छा करी? मूर्ति थोड़ी लो मानी पचा जे त मां खावां, एड़ा पादर रखई मूंखे लाचार पियो आहे, हिन खे मानी पचाए ॾियां ते हे खाए। पोइ असांखे हाणे हिते बुख ते गुज़ारो करणो पवंदो? बसि अॼो को ॾींहुं सबर कर, सुबुह वेंदुसि शहर, उतां तुंहिंजे लाइ बिंद वठी ईंदुसि बिंद, हुन में खीर विझी पियो तूं थी जा। मां को 2 महीननि जो ॿार जो बिंटू ॾींदे। अहिड़ी है मितेरी मूं तुंहिंजो क़दुरु न कयो, घटि में घटि ॿियो कुझु न, मानी त टेम ते पई मिले। ऐं हाणे त इहो वक़्तु अची वियो आहे जो पाण कर पाण खा। अरे छो रोवानी यार, तोखां वधीक त मां मतेरी खे यादि थो कयां। उन्हनि खे घर मां कढण वारो त तूं ई आहीं, जज़ा। अरे हुननि ठगी क्यों न निभागनि, रंग में भंग विधऊं, इनजे करे हुननि खे गजो अथनि, ॿुधो अथई न त सुकनि जा हवा में सवाई सड़ी ईंदा आहिनि। हाणे सोच त छा कजे, कम जी ॻाल्हि वठि, न त बुख में मरी वेंदासीं। हाणे छा कयूं, हिकु ॾींहुं तूं घर जो कमु कर त ॿिए ॾींहुं वरी मां घर जो कमु कंदुसि, ॿियो छा कयूं? मामा ॿियो त खणी सॼो घर जो कमु मां करे वेंदुसि, पर मानी त मुखों कान पचंदी। ठीकु आहे, छा कयूं, जॾहिं मां जो वारो हूंदो त मां मानी पचाईंदुसि, जॾहिं तुंहिंजो वारो हुजे न तूं भत चाढ़जां। हिते केॾो मोटो करें? घड़ा ते को भंज सटा
हो मेरे महबूब दी चेल रंजाई वे अदालीमा अजु कम ॾाढो थकाए विधो आहे असुल चेल वठजी वई आहे मितेरी ओ मितेरी पाजन सुणन हथन सां को गिलास पानी त पियार कम ते आयो कोई भी हथे खाली था अचो ये रोज दाल खाई खाई मरी वया आयूं को अवेले सवेले माण्हू को गोश्त को मच्छी आणींदो आहे भाई अॼु त मुंहिंजी बि दिलि ॾाढी पे चयो त मच्छी वठूं पर त ख़बर वरिती कोन को हा दालिमा छो तो ॻाल्हाई हिन जा राज छो तो ॿुधाई ही त दाल छा पत्थर ठिकर बि खाई वेंदो पर असांखे त रोज दाल नथी वणे न मितेरी तू नाराज न थी सुभाणे ख़ासि तुंहिंजे लाइ करोड़ो वठी ईंदुसि पोइ पुलाव तयार कजांइ वॾड़नि खे ख़तमो ॾींदासीं ऐं पाण बि खाईंदासीं अदा ख़तमे जी वाह जी ॻाल्हि कई इहो बि वॾनि जो हक़ आहे साल में हिकिड़ो दफ़ो त उन्हनि खे ख़तमो ॾियारिजे न जॾहिं घर में कुझु चङो चाढ़ींदी आहियां त तव्हांजो पेट ई नाहे भरबो पोइ ख़तमो किथां ॾियारींदसि मितेरी सची ॿुधाए न हुन घर में जॾहिं हूंदा हुआसीं न त हिन रोलू निभागे जे करे कुझु न वठी ईंदो हुउसि हाणे ॾिसजांइ हिन घर में तुंहिंजे सिर जे करे रोज़ पंहिंजो मुर्गी पंहिंजो नंढो गोश्त कुरड़ा जेको चवंदी उहो वठी ईंदुसि बसि ॿई गॾिजी खाईंदासीं ऐं ॿुध चङी तरह पचाए पाण लिकी लिकी खाईंदासीं अधे लीमे खे न ॾिजांसि भले इहो बि ॾिसंदसि त तूं मूंखे कहिड़ा हथ पुलाव खाराई अस्सलाम वालेकुम बाबा जी वालेकुम सलाम ॿियो हाल बाबा कीअं आया हो बाबा जी जॾहिं खां पहिरां भेट जे लाइ सांवल सभिनी खे चयो आहे उन खां पोइ सादिक असां मथां डमरियो थो वठे बाबा जी मां त चवां थो त पहिरां भेटी जे लाइ पहिरीं को ॿियो घुरायो छो त पीराणे ते सादिक खे एतिराज़ आहे बाबा केर बि एतिराज़ करे मां कुझु नथो ॼाणा ही ॻोठ जो मसइलो आहे चोर असांखे ज़ाहिर करणो आहे तव्हांखे ख़बर आहे ॻाल्हि केतिरी वधी वई आहे ही मसइलो वञी खूननि ताईं पहुतो आहे बाबा साईं मां त असुल चोर जी पेर जी निशानी कंदुसि पोइ जे सादिक एतिराज़ करे त पोइ छो त उहो अॻु ई चई चुको आहे बाबा साईं त असां हुनखे फासायूं था पीराणा पहिरां भेटीअ में सिर्फ़ु सादिक न पर तूं ऐं दातू बि पंहिंजा पेरा भेटाईंदव सभिनी जा पेरा ॾिसण खां पोइ ई मां तोखे भले साईं ते हथ रखाए पुछंदुसि पीराणा त हाणे ॿुधाए पेरो कंहिंजो आहे जॾहिं पको एतबार ॾींदे पीराणा उन खां पोइ कंहिंखे बि एतिराज़ जो हक़ न हूंदो ऐं हा तव्हां ॿई बेफ़िक्र थी वञो हिकु दफ़ो सिर्फ़ु हिकु दफ़ो इहो नामुराद चोर ज़ाहिर थी वञे पोइ जेको हुन सां हशर थींदो पूरो वोट ॾिसंदो बाबा साईं तव्हां वॾा आहियो तव्हांजो हर फ़ैसिलो असांखे क़बूल हूंदो जेको हुकुम हूंदो अखियुनि ते पोइ बाबा साईं असांखे इजाज़त आहे ठीकु आहे बाबा पर सुबुह जो सवेर पहुची वञो ठीकु आहे बाबा साईं सुबुह जो असां अची वेंदासीं हल पीराणा काकी कमला मां तो वटि हिकु ज़रूरी कम सां आई आहियां मूंखे उमेद आहे त तूं मूंखे जवाब कोन ॾींदीअ जे मुंहिंजे वश में हूंदो मितेड़ी त मां तोखे कीअं जवाब ॾींदसि माई मितेड़ी जेकॾहिं इंसान जे कमु न अचे त हुन इंसान खे इंसान सड़ण जो को बि हक़ कोन्हे इहो मालूक थो चवे माई मितेड़ी मां त कमला खे चवंदो आहियां त जेको बि असांजे घर उमेद खणी अचे उहो अचे खाली न वञे कमला भॻवान अलाए कहिड़ियुनि ॻाल्हियुनि में राजी सरकार न काका मां को हिते पैसा ॾोकड़ या को सामान वठण लाइ न आई मां त काकी कमला खे इहो चवण जे लाइ आई हुयसि मुंहिंजे घर जो सॼो सामान रुलियो पियो आहे सुभाणे गॾु हली
थोरी हथ हमराई कराए वठी। धणी भला छा तो चवे, जेकॾहिं मूंखे तुंहिंजी इजाज़त हुजे त घड़ी खन मितेड़ी सां वञा भला। कमला साईं, हिन में इजाज़त वठण जी कहिड़ी ॻाल्हि आहे? हूअं बि तोखे घर में एतिरो कमुकार त आहे कोन जो तोखे टाइम ई न मिले। कमला सुभाणे वञी वेचारीअ सां हथ वंडराए। अड़े साईं, घर जी सफ़ाई थी वेंदनि त सवला थी वेंदा। नओं घोड़ अथनि, आख़िर नवां महिमान आहिनि, मुंहिंजी शेवा त करणी आहे न कमला। थोरो घर खे हथ हणी ॾारो लाहे सफ़ाई सुथराई करे वेहंदासीं त सुठो थींदो। हाँ मितेड़ी, घर जी छंड फूक बि लाज़मी आहे। माई मितेड़ी, सफ़ाई में वॾी बरकत थी। भॻवान बि लक्ष्मी जो खोड़ ई कंदो आहे। जिते सफ़ाई हुजे, वड़ाम वड़ाम। बाबा सावल, पुट ॻाल्हि त सम्झ में अचे ई कोन थी। बस आहे न जेके इहे माण्हू साधड़ा वीचारा ईअं ग़रीबड़ा था नज़र अचनि, जेॾी महिल वरी उहे पंहिंजियूं अखियूं था ॾेखारनि ऐं पर था कढनि नी, बाबा ख़बर त पोइ थी पई त फन हिन जे अंदर में त के लुंडियूं वाड़ियल हूं, लुंडियूं। बाबा साईं, जेकॾहिं न हर माण्हू अमुन पसंदि हुजे त ही वॾा ऐं फसाद बाबा साईं थियनि ई न। ऐं कुझु माण्हू त अहिड़ा हूंदा आहिनि जेकी कंहिं माण्हू सां पुॼी न आहिनि सघंदा न, अजायो हुन जे मथां तनक़ीद कंदा। छो त इन्हनि माण्हुनि जी फितरत में इहो समायल आहे त असां पुॼी नथा सघूं न, त माण्हूअ जे मथां ईअं रुगो तनक़ीद ऐं शैतानगिरी कयूं। कंहिं बि इहो सोचियो ई न हूंदो त को मामा सादिक चोर निकिरंदो। बाबा, तव्हां ॿई कुझु बि चओ, मिली मूंखे त अञा ताईं इहो यकीन अचे ई नथो त को सादिक अहिड़ो कुथो कम बि करे सघे थो। थी सघे थो इहो ॾातू ऐं हू जेको पीराणो गॾु अथसि, इन्हनि ॿिन्ही कोशिशि कई हुजे त पंहिंजो पलांत करण जे लाइ सादिक खे के वॾे मसइले में फासायूं। बाबा साईं, ॾातू ऐं पीराणे त फॾनि खां तोबह करे छॾी आहे। बाबा, हो मशहूर चवणी न ॿुधी अथई त चोर चोरीअ खां वञे पर हेरा फेरीअ खां न वञे। बाबा साईं, इहा जेकॾहिं हिननि जी हेरा फेरी आहे या का चाल था खेॾनि त पोइ पेरा भेट कंहिं ॿिए पेरी खां करायूं। बाबा जे इहा चाल इन्हनि ॿिन्ही ॼणनि खेॾण जी कोशिश कई आहे त पक सम्झ उन्हनि खे मां उन्हनि जी पंहिंजी चाल में ई फासाईंदुसि। बाबा, मञा थो त इहो पीराणो मशहूर पेरा थी रहियो आहे। पेरा भेटाइण खां पोइ बि चए थो त पेर सादिक जा आहिनि, त कोई ईअं छॾे ॾीबुसि छा? कसम ते पुछबुसि, हिन ईअं केतिरा ई अॻु में कूड़ ॻाल्हाए छेड़ा कराया आहिनि। पक सां असांखे ॿुधाए त इहो आहिनि या ॿिए जा पेरा आहिनि। बाबा साईं, ख़ुदा कंदो त सुभाणे इहो फ़ैसिलो बि ख़ैर ख़ूबीअ सां निबिरी वेंदो। पूर, जेकॾहिं चोर असांजा माण्हू आहिनि न, त इन करम खान मां जान छॾाइण ॾाढो मुश्किल थी पवंदो। बाबा साहिरा, पोइ त असां करम खान जा ॾोही थींदासीं न, पर जे उन हवाले सां को हू असांजे मथां पाप पाड़ीअ जो को ॾंड रखे थो त उहो बि असांखे भरे ॾियणो पवंदो। बाबा, असीं माण्हू आहियूं साबरी, सब्र खां कमु वठण था चाहियूं। इन करे ई असां इन छेड़े खे वधीक वधाइण नथा चाहियूं। बाबला, चौबा, इहा सतड़ी आहे किथे या मरी काॾे वई आहे? अमा सोरठ वई आहे मितेरी जे घर। सुबुह खां ना अन्न ना पाणी ना अल्लाह ना रसूल जो नालो, वही गिला जो गीपक करण तूं थी ऐं चांहि ठाहियां थी। तुंहिंजी गिला करण छो वेंदी अमा? तूं अजाया शक न कर सोरठ मथां। अड़े अब हाणे बस कर, ढक न रखीस। मूंखे ख़बर आहे त इहा वेचारी मितेरी वटि वई छो आहे, ऐं आईंदा मुंहिंजे अॻियां हुनजी सफ़ाई वफ़ाई पेश न कंदो कर। मूंखे ख़बर आहे हुनजी। हाणे छॾियो हिन झगड़े खे, चांहि जी देगड़ी रख, चांहि तयारु कर त को आंड्रो गरम कयां, सीअ में थधो थी वियो आहे। राणा, हाणे तूं बाहि ॿारे वठ, ऐं चांहि जो पतीलो खणी थी अचां थी ठाहियां।
बाहि त ॿरी वई आहे मां। हाणे तूं ईअं न चवजांइ त वञी सोरठ जी सार संभाल लई आहे। मां न वेंदोमांइ। अरे हाणे तूं पिन हे नोरियड़ीअ खे छूट त न छॾ न, आकरी करे छॾियो अथईं। बाबा को घुमण न आहे वई आहे पाड़े मां घोड़ वठण, सो मितेरी सां बि मिली ईंदी। वाड़े वाह, एतिरा ॾींहं त न को घोर यादि हुई न ख़ैरात यादि हुई। अॼु वेचारी हली आहे, सुञाणासि थी इहा छो वई आहे। जेका ख़बर ई भागी वठण वई आहे न, मूंखे ख़बर आहे, मूं सोचे छॾियो आहे त इहा वई छा लाइ आहे। अमा तूं ई सोरठ कॾहिं कोन ठहंदियूं, पोइ भली सोरठ सॼो ॾींहुं तुंहिंजी नेकियूं करे न, तॾहिं बि तूं कोन ठहंदी। वॾी ॻाल्हि करे छॾई अबा। जंहिं ॾींहुं न छोरी मुंहिंजी नेकी कई न, सिजो ओलह खां उभरंदो। सिज ओलह खां उभरे या ओभर खां उभरे, पर तव्हांजे झेड़े जो सिज 24 कलाक उभरो पिया। हाणे छॾे ने तकरीर खे, चांहि तयारु कर पियूं, टाइम थो वञे चांहि जो। मिलई थी मिलई, खीर खां सवाइ जेका चांहि ठहंदी। ओए भला पीराणा, छा थो चए? पहिरां भेट कई वञे? भली बाबा साईं, मां तयारु आहियां। जेके 2 टे जोड़ लाहियो। सभ खां पहिरीं मां तो पहिरां भेटी ॾियां। पीराणा, तूं त मुंहुं परे कर, फेराए मुंहुं। पीराणा, तूं मुंहुं फेर। भली बाबा साईं, 2 माण्हू लाहियो। बाबा सादिक, ॿिन खे गॾिजी लाहियूं था न? हाज़िर बाबा साईं, हाज़िर। हा पीराणा, ॾिस। न बाबा साईं, ॿिया लाहियो। ठीकु आहे, मुंहुं फेर। बाबा ॿुआर वण, शाबाश ॿुआर वण, फेर ड्राए। बाबा तूं अच, तूं हेॾे आ। हाँ पीराणा, ॾिस बाबा, चङी तरह गौर सां ॾिस। अच पीराणा। सावल न पीराणा, हिते न, बाक़ी ॻाल्हियूं हली उतां किथे थींदी। बाबा ॻोठ वारो, तव्हां सभिनी जी वॾी महिरबानी। हाणे तव्हां भली वञी सघो था। पीराणे खे ओताक ते विहारे भलो साईं रखी हथ रखाए पोइ पुछो वेंदो त पेर कंहिंजो लॻे थो। ठीकु आहे बाबा? हाणे शाबाश, हलो बाबा। ड्रामा सोप सीरियल मीरास जा तमाम एपिसोड्स ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा।